अस्सलाम वालेकुम दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंग ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पाप नंग ड्रामे में मल्हार आज़ादु न थींदो जॾहिं त जेको आहे राबेल जेको आहे त जी शादी ऐं रिस बालाज ख़ान जी शादी न पई थिए, इन जे करे जेको आहे त रिस बालाज ख़ान मल्हार खे आज़ादु न पियो कराए, मल्हार जेल में हूंदो ऐं रिस बालाज ख़ान ज़बरदस्ती छोकिरीअ सां शादी कंदो। जीअं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शादी बि रिस बालाज ख़ान जी न थींदी, छाजे करे त शेरदिल ऐं गमदिल जेको आहे त रिस बालाज ख़ान जे क़ैदखाने ते हमलो कंदा, जंहिंमें रिस बालाज ख़ान जेको आहे त ज़ख़्मी थींदो आहे। जीअं दोस्तों अचण वारे किस्सनि में अञा घणो मज़ो थींदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिठल बि परेशान आहे ऐं मिठल परेशान आहे त मथां बि मूंखे राबेल जी संग खां इनकार करे ऐं जीअं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरदिल जेको आहे त मल्हार खे आज़ादु करण जी कोशिशि कंदो पर नाकाम थींदो। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु